रहे ये रौनके रमजान सद मुबारका, रौनके मुबारका, रहमत का चांद मुबारका। आओ इस रमजान हम दर्द बन जाएं, एक एक मुस्कुराहट बांटते हुए जिंदगी के रंगों में घुल जाएं। रूह अफ़ज़ा रमजान मुबारक। अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली। हिकु नज़र हेडलाइंस ते। पूरे मुल्क जियां बाडरा में बि एकी रमज़ान हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में अबू तुराब इमाम बारगाह सियाल माला खां मातमी जुलूस निकितो। काफ़िलो हैदर चौक खां थींदे पुराणी बाडरा मजलिस अज़ा मुनक़द कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सैयद अली गुहर शाह नकवी, मौलाना ग़ुलाम काज़मी ईमानी, मौलाना साजिद अली बिरोई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जंहिं जो मां मौला आहियां उन जो मौला अली आहे। सभ खां अवल अल्लाह ताला पंहिंजो नूर पैदा कयाईं मोमिननि जे दिलनि में। अॼु बि इमाम हज़रत मौला अलैहिस्सलाम ज़िंदा आहे। रमज़ान भलारो महीने में अमीरुल मोमिनीन हज़रत इमाम अलैहिस्सलाम साईं जन दर्स पिणु ॾिनो आहे त अल्लाह ताला जी मखलूक सां प्यार कयो ऐं पाण में नफ़रतूं ख़तमु करे सुठनि कमनि में हिक ॿिए जो साथ ॾियो। पाण खे साफ़ ऐं पाक रखो, जंहिंजी दिलि आज़ारी न कयो। निमाज़ क़ुरान, रोज़ा, हज, ज़कात ऐं ॿियनि पाक दर्सनि ते अमल कयो। हाला में हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी शहादत जो अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो। मौला अली अलैहिस्सलाम जिन जी शहादत जे सिलसिले में हाला जे समूरनि इमाम बारगाहनि ते मजलिसूं ऐं मातमी जलूस गॾिया विया। करबला मौला चूड़ी घर इमाम बारगाह सखी शाह मुराद इमाम बारगाह मखदूम ग़ुलाम मुहिउद्दीन सैयद अरबाब मेमण बूढ़ो इशफाक अली अरबाब सैयद सूमार शाह साटी मिर्ज़ा शिदी विहाणी इमाम 12 ते गम ऐं अली जे सिलसिले में मजलिस अदाऊं मुनक़द करण सां गॾु उन्हनि इमाम बारगाहनि तां मखदूम ग़ुलाम मुहिउद्दीन सैयद मुख्तियार हुसैन बाबू शाह दीदार अरबाब हुसैन बख्श पठान ग़ुलाम अकबर मेमण हाजन भोगड़ी बाबू मिर्ज़ा जन जी अॻुवाणीअ में ज़ुल जनाह अलम पाकनि ताबूतनि सां अलॻि अलॻि मातमी जलूस बरामद कया विया। सिंध हुकूमत जे तालीमी खाते पारां कॉलेजनि में कैरियर काउंसलिंग लेक्चर ॾियण वारे अमल ते शागिर्दनि में सराही। सिलसिले में गर्ल्स कॉलेज हाला में कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर सीमा शाह मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं सेक्रेटरी तालीम सैयद ख़ालिद हुसैन शाह पारां सिंध भर जे कॉलेजनि में 11 ऐं 12 क्लास जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में ए केट ऐं MC केट कोर्स जे अमल जी तारीफ़ कंदे हुन चयो त मज़कूरा कोर्स मुतलिक़ शागिर्दियाणियुनि खे मालूमात ॾियण जे लाइ कॉलेज में कैरियर काउंसलिंग 2022 जी बाक़ाइदा शुरूआत पिणु कई वई आहे। उन सिलसिले में कॉलेज जे साइंस प्रोफेसर नसीम मेमण, प्रोफेसर मुज़म्मिल मेमण, प्रोफेसर नवीला मेमण, प्रोफेसर इम्तियाज़ अबड़ो, प्रोफेसर अमजद अंसारी, प्रोफेसर जावेद खान, इंग्लिश प्रोफेसर तारिक सईद, प्रोफेसर सैयद इरफान हैदर शाह जन सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह जी हिदायत ते कॉलेज जे शागिर्दियाणियुनि खे मल्टीमीडिया ज़रिए खेनि आगाही ॾिनी वई। तालका लतीफ़ाबाद में ग़रीब पोरियत पत्थर कुटे गुज़ारो कंदड़ ॿिनि भाइरनि अली बख्श मंगसी ऐं अब्दुल हकीम मंगसी जे कखावन घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण जे सूरत में कखावन घरनि में पयल सामान हंध बिस्तरूं खटूं ऐं खाधे पीते जो सामान समेत ईद जे लाइ गॾु कयल रोक रक़म समेत अलाह ताला सड़ी रख थी वियो। उन मौक़े ते मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं ऐं जबल में पत्थर कुटे गुज़र सफ़र कंदा आहियूं। घरनि में जेको बि पयल हो कखावन घरनि समेत का बि शइ न बची आहे। समूरो सामान हंध बिस्तरा ईद जे लाइ गॾु कयल पैसा समूरा सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिर ॿिन्ही भाइरनि बस वारनि खां अपील कई आहे त ख़ुदा असांजी मदद कई वञे ऐं का बि शइ न बची आहे। मथां ईद आहे ऐं असांजा मासूम ॿार आहिनि। असांजा बच्चा ईद कीअं करे सघंदा। असांजी माली मदद करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। टंडरो मीर अली जे रहवासी रईस अली अहमद सियाल ग़रीब अवाम में ईद जो राशन सवें माण्हुनि में विरायो। रईस अली अहमद सियाल मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेकी बि सरहंदी वारा आयो मां उन्हनि खे अपील थो कयां त अहिड़ी महांगाई जे दौर में 500 रुपया कमाईंदड़ ग़रीब माण्हू छा करे सघंदो। असांजी ॾिनल मदद कुझु उन्हनि तां वज़न हल्को कंदी। अवां बि ग़रीबनि जी पंहिंजे वस आहर मदद कयो।
दादू भरसां फुलजी स्टेशन रोड ते बोह सां भरियल ट्रक मथां वेठल 2 मज़दूर बिजली जी 11,000 तार में विचड़ी सड़ी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में सुल्तान पुट बख्शल खोखर, हाकिम पुट अमल खान बोज़दार शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो, जिते हिकु ज़ख़्मी सुल्तान पुट बख्शल खोखर जी हालत ॻणती जोगी हुअण सबबि हैदराबाद अस्पताल रिफर कयो वियो। ज़ख़्मी पोरियतनि जो तालुक़ फुलजी स्टेशन भरसां ॻोठ दड़ी खोखर सां ॿुधायो पियो वञे। सॻियूं प्रेस क्लब ते पीपी अॻवाननि हुसैन बख्श उर्फ़ बाबल मंगी, मियां असदुल्ला चनो, रईस रबनवाज़ इस्बानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA सैयद फज़ुल शाह जे ख़िलाफ़ गंबट थाणे जो कांस्टेबल सुबान अली कास्केली सस्ती शोहरत हासिल करण जे लाइ कूड़ी प्रोपेगेंडा ऐं ग़लति मीडिया ट्रायल करे रहियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं पुलिस जे बाला ऑफिसरनि खां घुर कयूं था त हुन करप्ट कांस्टेबल खे फौरी तौर ते कानून मुताबिक़ एक्शन कयो वञे, छो त असां साईं फज़ुल शाह जा वोटर न पर मुरीद बि आहियूं ऐं असां कॾहिं बि साईं जी शान में गुस्ताखी कंदड़नि खे माफ़ न कंदासीं। असांजो IG सिंध SSP खैरपुर ऐं SHO गंबट खां पुरज़ोर मुतालबो करियूं था त कूड़ी वावेला कंदड़ पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं साईं फज़ुल अली शाह जे मुरीदनि ऐं PB वर्करनि मां बेचैनी ख़तमु थी सघे। ट्रैफिक सार्जेंट इंस्पेक्टर एजाज़ अली वसाण जो बहितरीन क़दम। कोडजी मुशीर ज़राअत सिंध मंजूर हुसैन वसाण जे ख़ासि हिदायतुनि ते हर साल जीअं इन साल बि पंहिंजी पगार मां नोमान सलमान वसाण हाउस ॻोठ नवाब खान वसाण में इफ़्तारी खां पोइ ग़रीब मज़लूम बेसारा यतीम बेवा बेपोच नाबीन ऐं माज़ूर माण्हुनि जो दर्द दिलि में रखंदड़ बहितरीन पुलिस ऑफिसर ऐं बहितरीन शख़्सियत जो मालिक ट्रैफिक सार्जेंट इंस्पेक्टर एजाज़ अली वसाण जन पारां ईद जा कपिड़ा विराया विया, जॾहिं त ट्रैफिक सार्जेंट इंस्पेक्टर एजाज़ अली वसाण पारां रोज़ेदारनि खे इफ़्तार कराई, जॾहिं त ग़रीब मिसकीन माण्हुनि में ईद जा कपिड़ा विराया विया ऐं ग़रीब मज़लूम बेसारा यतीम बेवा बेपहुच नाबीन ऐं माज़ूर माण्हुनि पारां ट्रैफिक सार्जेंट इंस्पेक्टर एजाज़ अली वसाण खे दुआऊं पिणु ॾिनियूं वयूं। एकी रमज़ान शहादत हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जे सिलसिले में मरकज़ी इमाम बारगाह वॾो पिड़ सोबो देरो खां मातमी जलूस बरामद। उन खां पहिरियां शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे मजलिस आज़ादी, जंहिंखे नामवर आलमन प्रोफेसर वज़ीर हुसैन बोतराबी, अलामा मोहसिन अली नकवी, मौलाना मदद अली मला ऐं ॿियनि मक़ामी ज़ाकिरीन हज़रत अली अलैहिस्सलाम जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं संदसि दीन इस्लाम लाइ ॾिनल क़ुर्बानीअ ते रोशनी विधी, जंहिं बाद मातमी जलूस हज़ारे मोमिनीन जे जिथे सां बरामद थियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो राति देर सां पुॼाणीअ ते पहुतो। जलूस में ज़ुलजनाह ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम सां मनसूब ताज़ेब पिणु खंयो वियो। हैदराबाद में हज़रत अली साईं जी शहादत जे ॾियारे ते सॼी दुनिया वांगुरु हैदराबाद में बि शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे सिलसिले में क़दीम मरकज़ी मातमी जलूस बरामद थियो, जंहिंमें हज़ारे अज़ादारनि शिरकत कई। नजफ़ सिंध कदम गाह मौला अली अलैहिस्सलाम जी मुतवली ऐं मुंतज़म अंजुमन इमामिया सिंध पारां एकी रमज़ान ते मंझंदि जो करबला दादन शाह में यौम शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम वारी मरकज़ी मजलिस अज़ा मुनक़द थी, जंहिं बाद निमाज़ ज़ोहरीन हज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन अलामा असद रज़ा नईमी साहब खिताब कयो। मजलिस खां पोइ टिपहरी जो शहादत इमामुल मुत्तक़ीन हज़रत अली अलैहिस्सलाम इब्न अबी तालिब जे सिलसिले में क़दीम मरकज़ी मातमी जलूस अंजुम इमामिया सिंध जे एहतमाम हेठि बरामद थियो, जेको पंहिंजी मुक़रर रवायती रस्तनि तां गुज़रंदो इफ़्तार खां अॻु में क़दम गाह मौला अली सलाम पहुची अख़्तिताम पज़ीर थियो। मातमी जलूस में सॼी रस्ते में नुहा ख़वानी मातमदारी ऐं ज़ंजीरनि ज़नी कई वई, जॾहिं त जलूस में ज़ुलजनाह पिणु शामिल हुआ। मरकज़ी मातमी जलूस जे इख़्तिताम ते क़दम गाह मौला अली सलाम जे अंजुमन इमामिया सिंध पारां अज़ादारनि में इफ़्तारी ऐं न्याज़ इमाम तक़सीम कयो वियो। कंदरा भरसां ॻोठ दरावाण मां राति देर सां नामालूम चोरनि यार मोहम्मद शबानी जे घर मां 8 बकर ऐं इब्राहिम शबानी जे घर मां घर जो क़ीमती सामान खणी फरार थी विया। घणो अरसो ॾोहनि में ठापुर वरी ॾोहारियुनि पंहिंजूं कार्रवायूं शुरू करे ॾिनियूं आहिनि। कंदरा पुलिस जूं इलाइक़े में अमन अमान कराइण वारियूं दावाऊं रद्द
ॻोठाणनि पारां कंदरा पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। चोरनि वॾी वारदात करण खां पोइ आराम सां फ़रार थी विया आहिनि। इतला बावजूदि कंदरा पुलिस हिन वक़्त ताईं न पाती आहे। हुननि IG सिंध DIG सखर ऐं SSP सखर खां घुर कई आहे त ॾोहारियुनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं असां मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो शहर जे रहवासियुनि आसिफ अब्बास सातो, गुलफाम शाह, इल्ताफ़ सुमरो, जवाद मल्ला, अजमल बेलार ऐं ॿियनि सुई गैस राणीपुर जे इंजीनियर SDO ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त असांजा गैस मीटर काफ़ी सालनि खां लॻियल आहिनि ऐं बिल अदा कंदा आहियूं। सूमर शाह पिड़ खां पूरियल गैस लाइन मां गैस ख़ारिज थिए थी। घरेलू चुल्हनि में बदबूदार पाणी अचे पियो ऐं पूरियल पाइप लाइननि मां काफ़ी दफ़ा ख़ौफ़नाक धमाका ऐं बाहिनि जा शोला भड़कियूं थिया आहिनि। गैस अमलदार पाइप लाइनूं दुरुस्त करण बजाए असां मिसकिननि जो गैस बंदि करे छॾियो आहे। असां 1 साल खां दरबदर आहियूं ऐं गैस अमलदारनि जे ऑफिसनि जा चकर काटण ते मजबूर आहियूं। शहरियुनि सुई गैस जे वास्तेदार आला अमलदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त पाइप लाइन दुरुस्त करे घरेलू सार्फिन खे गैस मुहैया करे परेशानियुनि मां निजात ॾियारी वञे। राणीपुर खां ख़बर शामिल कंदा हलूं त हिकु ॾींहुं अॻु माज़ूर बेवा औरत मरियम ख़ातून पाक किताब खणी नियाणियूं साण करे सिटी प्रेस क्लब राणीपुर पहुची चांडिया बिरादरी जे 3 बासरनि हज़ूर बख़्श मंठार चांडियो गुलण उर्फ गुलू चांडियो ख़िलाफ़ एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां नीर वाहींदे ॿुधायो त मुंहिंजी 5.5 जरेब ज़मीन नेशनल हाईवे न्यू ताज पेट्रोल पंप हाजी गैब भरिसां वाक़ई आहे, जंहिं ते 62 ॾोहारी क़िस्म जा चांडिया हज़ूर बख़्श मंठार चांडियो गुलण चांडियो हथियारनि जे ज़ोर ते लखें रुपयनि जी ज़मीन ते कब्ज़ो करे फबाइण चाहिनि था। मां बेसहारा लाचार गरीब आहियां। 3 न्याणियूं आहिनि जिन जो ई पेट गुज़र बि मुश्किल थी रहियो आहे, जेकी हर रोज़ लंघ बंदि करे जदीद हथियार लहराए हवाई फायरिंग करे घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे। बुढ़ड़ी माज़ूर मरियम ख़ातून वधीक ॿुधायो त 2 पाक किताब खणी DIG सखर तारिक हुसैन कुरैशी ॾांहुं खणी विया हुआसीं, जंहिं इज़त बख़्शींदे इंसाफ़ जो यकीन ॾिया ऐं नोटिस वठी सूमर ॾींहुं अचण जे लाइ चयो, पर गंबट पुलिस चांडिया बिरादरी जे माण्हुनि खां पैसा वठी माज़ूर बुढ़ड़ी मरियम ख़ातून सां DIG सखर गॾु वियल न्याणियूं गुलाम कासिम फुल खे घर में घिड़ी चौधरी जो तक़दुस पामाल करे पुलिस एहलकार खंबे गाइब करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ पुलिस खां खयल गुलाम कासिम फुल जे घर वारी माज़ूर मरियम ख़ातून खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि, जंहिंखे अस्पताल नियो वियो। ॿिए पासे माज़ूर बुढ़ड़ी मरियम ख़ातून खमजी गुम कयल न्याणी गुलाम कासिम फुल जेको दिलि जो मरीज़ बि आहे, उन बाबति ॿुधाईंदे चयो त जीअं ई DIG सखर खां घर पहुतासीं त पुलिस हथियारनि जे ज़ोर ते घर में घिरी खंभे वई आहे। उन वधीक चयो त असांजो कोई न आहे सवाइ ख़ुदा खां।